मिर्चिया मटियारी में पीपी शहीद भुट्टो यूथ जे हैदराबाद डिवीज़न ऐं मीरपुर ख़ास जे सदर अदील लगारी जी सदारत हेठि इजलास मुनक़द कयो वियो, जंहिंमें तंज़ीम साज़ीअ बाबति ग़ौर वीचार कयो वियो, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त मटियारी में पीपी शहीद भुट्टो यूथ विंग जे आफ़ीस खोली वेंदी। जिते इजलास में पीपी शहीद भुट्टो यूथ विंग मटियारी जी बॉडी चूंडी वई, जंहिंजो सदर राणो गदोरी, सीनियर नायब सदर ज़हीर सांद, नायब सदर अली फैज़ान ख़ासकेली, जनरल सेक्रेटरी नियाज़ अली कच्छी ऐं ॿियनि खे मुक़ररु कयो वियो। इन मौक़े ते डिवीज़न सदर अदील लगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपी शहीद भुट्टो अवामी ऐं शहीद जी पार्टी आहे। इंशाअल्लाह असां पूरी सिंध में पंहिंजी तंज़ीम साज़ी तेज़ सां जारी करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।